सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में तूफ़ानी बरसात जो सिलसिलो जारी। थर पार करे उमरकोट ज़िलनि के मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारो। मिठी इस्लामकोट नंगर पार कर छाछरो में बरसात का पोइ हेठाई वारनि इलाइक़नि में पानी भीजी वियो। थर में बरसात दौरान बिजली किरण के 3 वाक़िअनि में पीरसन फौज 17 ढोर भी मरी विया। थर में बरसात का पोइ बलाऊं ॿाहिरि निकिरी आयूं। नांग के कखण सबब 2 सगा भाइर फौत। हैदराबाद मटियारी नवाबशाह टंडो मोहम्मद खान टंडो अधायार मीरपुर खास बदीन सांगड़ कुंडरी पीरोमल वर्कशॉप कंडियारी हाला सकरण तलहार संजर चांग शहदादपुर टंडो आदम हिपरो पिथोरो गुपचाणी शेख बिरकियो समेत ॿियनि शहरनि में भी वसकारो। बरसात सबब मवासिलाती निज़ाम धरम भरम। बिजली की फराहमी मुअत्तल। कराची में सुभाणे खां ककर वसण जो इम्कान। शहरी बोर्ड जो ख़दशो। मुहाणनि खे 31 अगस्त ताईं समुंड में न वञण जो मशवरो। सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सॼे सूबे में रेन एमरजेंसी लागू करे छॾी। सीएम हाउस में रेन एमरजेंसी सेल क़ाइम। बरसातुनि जी सूरत हाल खे नज़र में रखंदे समूरनि डिवीज़नल कमिश्नर्स के 24 कलाक मुतहरक रहण जी हिदायत। वॾे वज़ीर एडिशनल सेक्रेटरी के समूरनि कमिश्नर्स ऐं डीसीज़ सां राब्ते में रहण तोड़े वज़ीरनि सलाहकारनि ऐं मददगारनि खे सूरत हाल जो जाइज़ो वठण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर बरसातुनि जे हवाले सां सूबे जे 30 ज़िलनि में इंचार्ज मुक़रर करे छॾिया। सीनियर वज़ीर शहर जी इनाम मेमण टंडो अहियार में इंचार्ज हूंदो। डॉक्टर अज़रा पेचूहो नवाब शाह सांगड़ में शाहिद थहीम नौशरा फिरोज में ज़ियाउल हसन लंजार इंचार्ज हूंदो। कराची के ओभर ज़िले ऐं कोरंगी ज़िलनि में सईद गनी इंचार्ज मुक़रर। सखर ऐं खैरपुर में नासिर हुसैन शाह घोटकी ज़िले में मोहम्मद बख्शमर इंचार्ज हूंदो। ठट्टे में अली हसन ज़रदारी सिजावल में मोहम्मद अली मलकानी बदीन में रियाज़ शाह शिराजी इंचार्ज हूंदो। मीरपुर खास में जुल्फ़कार शाह उमरकोट में सरदार शाह ऐं थरपारकर में दोस्त मोहम्मद राहिमो इंचार्ज हूंदो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ रैन एमरजेंसी इजलास। सिंध में अॼु खां बरसात जो सिलसिलो दाख़िल थींदो जेको 31 अगस्त ताईं जारी रहंदो। कराची में सुभाणे खां 31 अगस्त ताईं ज़ोरदार बरसात जो इम्कान आहे। उन खां पोइ हिकु ॿियो बरसात जो सिस्टम सेप्टेम्बर के पहिरें हफ़्ते में अचण जो इम्कान आहे। ठट्टे सिजावल मीरपुर खास सांगड़ ऐं नवाबशाह में 250 खां 300 मिलीमीटर बरसात पइजी सघे थी। बदीन टंडो मोहम्मद खान थरपारकर ऐं उमरकोट में 500 मिलीमीटर बरसात जो इम्कान आहे। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज अहमद जी ब्रीफिंग डीजी पीडीएमए मौजूब 28 अगस्त ते तेज़ बरसात की अकथी आहे। खीरथर रेंज ते बरसात के नतीजे में दादू कंबर शहदादपुर जकबाबाद जामशोरो में बोर्ड की सूरत हाल पैदा थी सके थी। समुंड मस्ती में रहंदो। वॾे वज़ीर कमिश्नर के ज़रूरी कदम खणण की हिदायत कंदे चयो आहे त कराची शहर के समूरनि नालनि की निगरानी हेठाई वारनि इलाइक़नि में पानी नेकाल लाइ मशीनरी जो इंतज़ाम कयो वञे। वॾे वज़ीर की समूरी इंतज़ामिया की मकानी इदारनि के अलर्ट रहण की हिदायत। घोटकीअ जी अदालत शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गॾाणी जे क़त्ल केस में दहशतगर्दी जा कलम बहाल करे छॾिया। अदालत ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जी उबरी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण खां पोइ ख़ालिद लुंड शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड अदालत मां खिसकी विया। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां मूसा खेल वाक़े जी मुज़म्मत शहीदनि लाइ मग़फ़िरत जी दुआ ऐं शहीदनि जे पोयरनि लाइ सब्र जमील जी दुआ कई। सदर जो चवणु आहे त बेगुनाह इंसाननि जो क़त्ल पूरी इंसानियत जो क़त्ल आहे। दहशतगर्द मुल्क ऐं क़ौम जा दुश्मन आहिनि। शहरनि जे क़त्ल में मुलविस दहशतगर्दनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। वज़ीर आज़म मूसा खेल वाक़े जी बिना देर जांच जो हुक्म ॾींदे चयो आहे त कंहिं बि क़िस्म जी दहशतगर्दी क़बूल न आहे। मूसा खेल वाक़े जे ज़िम्मेवार दहशतगर्दनि खे सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं। मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं दहशतगर्दनि ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं करबला जे शहीदनि जो चालीहो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में मजलिसूं बर्पा करे अलम ऐं ज़ुल जनाज़ा जुलूस बरामद कया पिया वञनि। या हुसैन जूं सदाऊं बुलंद। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। मोटरसाइकिल की ॿियल सवारी ते पाबंदी। मोबाइल फ़ोन सर्विस बि बंदि। सिंध में भी करबला के शहीदन के चालीहे के मौके ते मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढ़िया पिया वञनि। कराची में नश्तर पार खां बरामद थियल मरकज़ी मातमी जुलूस मंज़िल ॾांहुं रवां दवा। जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो। इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया खारदर में नहर थींदो। जुलूस के रस्तनि के कंटेनर ऐं प्यूर रंडकू लगाए बंद कयो वियो। जुलूस दौरान गुरु मंदिर खां टावर ताईं एम.ए. जिना रोड बंद। कराची हैदराबाद लाड़काने शहीद बेनज़ीर आबाद सखर ऐं खैरपुर समेत सिंध के वॾनि शहरनि में
मोबाइल फ़ोन सर्विस मौतिल, मोटरसाइकिल जी बेल सवारी ते बि पाबंदी। अमन अमान जी सूरत हाल खे नज़र में रखंदे सॼी सिंध में रेड अलर्ट जारी कयो वियो। निजी ऐं सरकारी स्कूल तोड़े कॉलेज बंदि, जुलूसनि जे रस्ते ते पाणी ऐं शरबत जूस तब्दीलूं लॻायूं वयूं। ऐं बिजली जे प्रीपेड मीटर्स जो मनसूबो गौर हेठि आहे। कोशिश आहे त बिजली चोरी सां थींदड़ नुक़सान गुज़िरियल साल खां घटि थिए। बिजली चोरी बर्दाश्त जोगी नाहे। बिजली चोरी घटाइण लाइ क़दम खयां पिया वञनि। पावर सेक्टर खे पेश ईंदड़ मसइला हल कया वेंदा। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी जी मुल्तान में प्रेस कॉन्फ्रेंस। चवे थो रिलीफ आम माण्हुनि ताईं पहुचायो वेंदो। बिजली कंपनियुनि सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। 45 अरब रुपयनि जो रिलीफ हर वापेदार ताईं पहुचायो वेंदो।